ऐं हाणे अॼोके हिन तक़रीब जी ते सदारती ख़िताब जे लाइ दावत ॾींदुसि सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल ऐं असां सभिनी अदीबनि जे सरवाण मोहतरम जनाब अहमद सोलंकी साहब खे असां इहे अचनि पंहिंजनि ॻाल्हियुनि जे लाइ। कण कण मंझि कहाणियूं, कण कण मंझि कहाणियूं, ढोला मारू ढट, मूर न तुंहिंजो मट धरतीअ ते को देसड़ा। स्टेज ते वेठल इंतहाई क़ाबिल एहतराम सिंधी अदबी संगत सिंध जा ॻूणा सेक्रेटरी जनरल साईं यूसुफ सिंधी साहब, इंतहाई क़ाबिल एहतराम साईं अल्ताफ़ मलकानी साहब, असांजो नौजवान दोस्त मीर एतज़ाज़ ऐं मुंहिंजा महबूब दोस्तो जीए सिंधी ॿोली। रवायती तौर ते सिंधी अदबी संगत ज़िलो जाम शोरो ऐं हुनजो राब्ता सेक्रेटरी, उन जूं शाखूं ऐं सिंधी यूनिवर्सिटी सिंधी अदबी संगत शागिर्द शाख जाम शोरो जा दोस्तो, दिली तौर ते अव्हांखे वाधायूं ॾियां थो जो अव्हां सिंधी अदबी सिंध जे सॾ खे वरनायो। असां ऐलान कयोसीं मर्कज़ जे पारां त जेके बि सिंध में मौजूदु यूनिट आहिनि, ब्रांचूं आहिनि, शाखूं आहिनि, उहे हिन अहम ॾींहं खे, हिन क़ौमी ॾींहं खे पंहिंजो ॾींहुं करे ऐं क़ौमी ॾींहुं करे, सिंधी अदबी संगत जो ॾींहुं करे, सिंधी माण्हुनि जो ॾींहुं करे, पंहिंजो ॾींहुं करे मल्हाइनि। ऐं वाक़ई अॼु उन्हनि पंहिंजो हक़ अदा कयो ऐं इहो ई हक़ जेको आहे अॼु वेठा आहियूं पाण, उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे दोस्तनि खे जस हुजे। हीउ हाल जंहिं लाइ मनसूब आहे, जंहिंजे लाइ बिल्डिंग आहे, जंहिंजे लाइ जुड़ी आहे, जंहिंजे कम लाइ यकीनन उन बि सिंध ऐं उनजे अफ़ादियत लाइ उन घणो कुझु कमु कयो ऐं उनजो एॾो कमु घणो आहे जेको ईंदड़ ज़मानो ई उनखे सम्झी सघंदो। हिकु दौरु हिकु आर्टिस्ट खे सम्झण लाइ तमामु मुख़्तसिर हूंदो आहे ऐं ॿोलीअ सां वाइपो त असुल में ॻाल्हि आहे इज़हार जी। इंसान आम हुजे या आर्टिस्ट हुजे, हू पंहिंजो इज़हार कहिड़ी ॿोलीअ में आसानी सां करे सघे थो। सवाल हीअ आहे, न मंझे हली वेंदो। मां वियुसि पंजाब में, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे रखियल मुराई साहब, उहो बि गॾो पंजाब में लाहौर में रहियासीं। फ़ोन कयोसीं फ़रत अब्बास खे ऐं सौदुल्ला शाह खे ऐं वसी शाह, इहे टे शाइर मुंहिंजो असांजी पीढ़ी जा आहियो, असांखे अव्हां सां कचहरी करणी आहे टाइम ॾियो। उन चयो अथई शाम को मिलते हैं, फिर अमजद इस्लाम अमजद ये है वो, बुज़ुर्गों को छोड़े आपसे बात करने सिंध से आए हैं, आपकी उम्र के हैं, क्या लिखते हैं, हम क्या लिखते हैं, बात करना चाहते हैं। टाइम ॾिनो उन्हनि, कचहरी थी। हिकिड़ो हो पके पंजाब जो, अपर पंजाब जो, फ़रतला गुजरांवाला अपर पंजाब जो, सभु पके पंजाब जा हुआ, जंहिंजी ॿोली माना वारिस शाह, उन्हनि जी ॿोली जो ज़मानु थी। शेर ॿुधाइनि। असां चयो त आप तो पंजाबी हैं, जी आप नेशनल स्टैंड में नहीं, हम शायर हैं, हम वो बात करना चाहते हैं जिसमें आपके बुज़ुर्ग बात करते थे, जिसमें वारिस शाह ने बात की, शाह हुसैन ने बात की, जिसमें बुल्ले शाह ने बात की, आप उस ज़बान को क्यों नहीं अपना करते। सवाल आसान बि हुयो, मुश्किल बि हुयो ऐं हुननि हिकिड़ो ई सवलो जवाबु ॾेई
हथ कटियो, चई आप कैसे ये सिंधिया में कहते हैं कि ये मुझे हम मुस्तफ़ीज़ हुए हैं इसको पढ़कर। काले पट न चढ़े सुफ़ेदी, काग न थींदे बगे, नी सैयां न सयूं असी, नैना दे अखे लगे। शाह हुसैन शहादत पाएं, जो मरन मित्रां दे अगे, नी असी नैना दे अखे लगे। शाह हुसैन आई रुत शगुफ़ियाँ वाली, बुले शाह आई रुत शगुफ़ियाँ वाली, चिड़ियाँ चुगन आइयाँ, एक ना जुरैयाँ फड़खांदा, एक ना लाइयाँ फाइयाँ, एक ना आस मुड़ंदी आहे, एक सीख कबाब चढ़ाइयाँ, बुल्ला शाह क्या वस उनांदा, जो मार तकदीर फसाइयाँ। 5-8 ॿिया शेर ॿुधायासीं तो हमारा दंग थी विया कि यार ये क्या बात हुई। मैं हम तो इनको पढ़ के बड़े हुए हैं, इनसे तो सीखा है, आप बताएं अपना शेर इस ज़ुबान में। उन्होंने जवाब सोलो हिकिड़ो ॾिनो, जी हम ख्वाब जो है न वो ख्वाब भी उर्दू में देखते हैं। मैंने बस बात ख़त्म हो गई। अगर आप ख्वाब भी उर्दू में देखते हैं तो बात ख़त्म है। आप अपने इजहार का सलीका और आसानी उर्दू में देखते हैं। जो को माण्हू ख्वाब ही पंहिंजे जंहिं ॿोली में ॾिसे, मुझो ख़्याल इहो ई आहे त जेका को बि इंसान आहे, को बि आर्टिस्ट हुजे, आम इंसान पंहिंजी सवली, आम माण्हू पंहिंजी सवली ॻाल्हि, पंहिंजे अंदरि जी ॻाल्हि पंहिंजी मादी ज़ुबान में आसानी सां करे सघंदो आहे। ईअं ई आर्टिस्ट जेको हूंदो आहे, कंहिं ॿोलीअ जो आर्टिस्ट हुजे, उहो पंहिंजी ॻाल्हि मादी ज़ुबान में आसानी सां करे सघंदो आहे। दलील में हिकु दलील में वॾो मोटो दलील आहे। दलील में हीअ आहे त शाह लतीफ़ साईं खे सिंधी त ईंदी हुई, उर्दू बि ईंदी हुई न हुई, हिंदी हुई उन ज़माने, उहा बि ईंदी हुई, सराइकी खां ॼाणू हो, फारसीअ जो हो, अरबी जो हो, ऐं कंहिं ॿी ॿोली जो बि हूंदो। पर उन पंहिंजे इज़हार लाइ फ़क़ति ऐं फ़क़ति हिकु सिंधी ज़ुबान जो इंतिख़ाबु कयो। छो सवालु आहे, कंहिंखे अचे थो त ठीकु, कंहिंखे नथो अचे त हली वेंदो। अॼु आलमी ॾींहुं आहे ऐं बिल्कुलु इहो सुवालु आहे, सिधो ई सिधो सुवालु आहे। इन में असां ॻाल्हायूं, हिकु त पहिरीं ॻाल्हि हीअ त ॿोलियुनि ते ऐं ॿोलियुनि जी बनावतुनि ते, उन्हनि जे बिहकुनि ते, उन जे अफ़ादियत ते, उन जी मौजूदा शिकिलनि ते, उन जी बका ते, उन जी फ़ना ते, इहो असांजो मुंहिंजो कमु न आहे। आउं शाइरु आहियां। इन फील्ड जा ॿिया अनेक ॿिया माण्हू आहिनि जेके इन ते दस्तरस रखनि था, इहो उन्हनि जो कमु आहे। उहे असांखे ॿुधाईंदा, उहे असांजी काउंसलिंग कंदा, असां उन खां पुछंदासीं त छा करणु खपे। हिकिड़ो ॻाल्हि सिधी आहे, उहो बिल्कुलु ऐं बिल्कुलु ख़ालिस सियासी सुवालु आहे। इहो कमु अवां ऐं असां जो अलाए केतिरो आहे ऐं केतिरो हुजणु खपे। हीअ फ़क़ति ई फ़क़ति स्टेट जो कमु आहे, ख़ुदि मुख़्तियार स्टेट जो कमु आहे, हीअ रियासत जो कमु आहे, कंहिं मुल्क जी। हिन जी हीअ त अॼु सिंधी जी ॿोली आहे, मलई ॿोली आहे। हलो मलेशिया में उन्हनि पंहिंजे ॿोलीअ खे कीअं संभालियो आहे, उन स्टेट कीअं उन जी देखभाल कई आहे, उन जी पालना कई आहे, उनखे संभालियो आहे। इहे ॿियूं अनेक ॿोलियूं, सिंधी असां बि इहो ई आहे। हिन मुल्क जे नसीब जा, हिन मुल्क जो घुर या हिन मुल्क जी जेका आज़ादी आहे, या जेको हिन मुल्क जो फ्रेम आहे, उन जी घुर असां कई, सिंध कई, हिन सूबे कई। असेंबली जो बिल मशहूरु आहे। सिंध इंतिज़ामी यूनिट न हो 47 में, सिंध हिकु ख़ुदि मुख़्तियार रियासत हुई, पंहिंजो इक़्तिदार हुन वटि, पंहिंजूं असेंबलियूं हुयूं, पंहिंजो फ्रेम वर्क हुन वटि। असां मुतालबो कयोसीं मुल्क जो, असांजे बुज़ुर्गनि मुतालबो इन ते न त असांजी शनाख़्त ई ख़तमु थी वेंदी, असांजी ॿोलीअ खे तव्हां मध्येड़ो पाए सघंदा। 47 खां पोइ इहा ॻाल्हि सही आहे। उहो फेरियर हाल ठहियो पियो आहे कराचीअ में, केरु उन खां पुछे त पहिरां त खणे त उहो केरु अंग्रेज़ हो। साईं अल्ताफ़ साहिबु तमामु घणी ॻाल्हि करे विया, बाक़ी आहे सही ॻाल्हि आहे। अंग्रेज़ जहिड़ा माण्हू, अंग्रेज़ जेके हलाऊं करे आए थिए, दुबे जी जंग ऐं हज़ारे माण्हू क़तल ऐं होशू ऐं वग़ैरह ऐं तारीख़, पर हुन नचण सां हिन ॿोलीअ खे अहमियत ॾिनी। सरकारी ॿोली कहिड़ी हुई? सरकारी ॿोली हुई फारसी, सरकारी ॿोली फारसी। पर हुन अंग्रेज़ चयो न जेका हिन मुल्क जी ज़बान आहे, उन खे
सरकारी लिख पढ़ जे लाइ क़ाबिल क़बूल हूंदो ऐं असांजो को ॾेही त छा पर ॾेही को ऑफिसर ईंदो उन जी ॿोली जेका आहे उहो ऑफिसर तॾहिं ईंदो जेका हिन ॿोलीअ में इम्तिहान पास कंदो ऐं उन खां पोइ छा थियो उहा अव्हां जे अॻियां आहे त इन स्टेट जेका आहे उहा पालना न कई आहे न सिर्फ़ु सिंधी ॿोलीअ जी ईमानदारी इहा त पंजाबी ॿोलीअ जी ईमानदारी इहा त पश्तो जी ईमानदारी इहा आहे त असांजे बलोची ॿोलीअ जी सराइकी त असांजी सिंधी जी जाड़ी भेण आहे उन जे लाइ मुतालबा थियनि पिया अलॻि सां सिंधी अदबी संगत तां जे हिन प्लेटफॉर्म तां असां ऐलान था करियूं हीअ बि असांजी स्टेज आहे हीअ बि असांजी ब्रांच आहे यूनिट आहे मर्कज़ जे पारां असां ऐलान था कयूं त सिंधी ॿोलीअ समेत पंजाबी ॿोली पश्तो ॿोली बलोची ॿोली जेके 4 जेके हिन मुल्क में ॿोलियूं मञियल आहिनि ऐं उन जूं जेके स्टेट आहे ऐं घुरण वारा त हिंदको बि घुरनि पिया कुझु ॿिया बि घुरनि पिया पर जेका स्टेट बीठल आहे हिन चइनी थंभनि ते सूबनि जी उन जी जेका क़ौमी ॿोलियूं आहिनि असां कराचीअ में ईंदड़ वक़्त में कराचीअ में इन्हनि ॿोलियुनि जेके क़ौमी ॿोलियूं असुल में क़ौमी ॿोलियूं उहे आहिनि नेशनल ज़बानूं सिंधी पंजाबी उहे आहिनि नेशनल ज़बानूं आहिनि ऐं सिंध असेंबली असांजे नेशनल असेंबलीअ में इहो डिस्कस सेनेट उनखे मंज़ूरु करे चुकी आहे असां इहो हिकिड़ी कॉन्फ्रेंस उहा 2 ॾींहंनि जी आहे 1 ॾींहं जी आहे उहा असां कराचीअ में असां ऐलान था कयूं त इन्हनि मज़लूम क़ौमूं जूं या नंढियूं जेके असांजी क़ौमूं इन सूबे इन मुल्क जूं आहिनि इन जे मुतलक़ असां हिकिड़ी ज़बाननि जे हवाले सां इहा कॉन्फ्रेंस कोठाईंदासीं कराची में सिंधी अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां उन में पंजाबी जा बि आलम हूंदा ऐं लेखक हूंदा ऐं जेके पंजाबी ॿोलीअ जा निगहबान आहिनि उहे बि हूंदा बलोची जा बि हूंदा पश्तो जा बि हूंदा सिंधी जा बि हूंदा इहा कॉन्फ्रेंस असां मुनक़द कंदासीं कराची में इहे ईंदड़ रमज़ान खां ईद खां पोइ असां उनखे लॉन्च कंदासीं कराची जेके वॾी होटल बीच लग्ज़री हुजे या का ॿी हुजे जिथे आवाज़ हाकमनि जे कन ताईं पहुची सघे त ही क़ौमूं पंहिंजो हक़ु घुरनि थियूं कहिड़ो हक़ु आहे ॿियो त ॾियो न ॾियो पर ज़बान जेका असांजी आहे जेका असांजी माउ जी ज़बान आहे उन ते त असांखे अख़्तियार ॾिनो वञे सो उहो असां कंदासीं हिन मुल्क जी ख़ुशकिस्मती चइजे बदकिस्मती चइजे राब्ते जी ज़बान खे हितां शुरू थियो तकरार राब्ते जी ज़बान खे हुननि छा करे छॾियो क़ौमी ज़बान उर्दू करे छॾियो जंहिं क़ौमी ज़बान जो को क़ौमी ज़बानूं 4 आहिनि जेके बि आज़ादु मुल्क आहिनि जेके दुनिया जा आज़ादु क़ौमूं आहिनि उन्हनि वटि कीअं उनजो फ्रेमवर्क आहे उहो अव्हांखे हूंदी त हीअ स्टेट जो कमु आहे स्टेट जेका आहे उहा ई करे सघे थी इहे कमु पहिरीं त इहा त सिंधी असेंबली मां बिल पास आहे बाबा उहो जो बिल पास आहे उहा लिख पढ़ जी ज़बान नोटिफिकेशन निकिरे थो सिंध सेक्रेटेरिएट मां 17 ग्रेड खां वठी 16 ग्रेड खां वठी 14 खां 20 21 22 ताईं नोटिफिकेशन निकिरे थो अंग्रेज़ी में को एतिराज़ न आहे सिंधीअ में बि कढी छॾियो हिकिड़ो पर्चो इहो तव्हांजे हथ में आहे सवलो आहे आसान आहे कहिड़ी ॿोली तव्हांजी परामर्श जी पंहिंजे सूबे जी तव्हांजी ज़बान आहे ऐं वाक़ई मुमताज़ भुट्टो साहिबु हो चीफ मिनिस्टर सिंध यूसुफ साईं उन ज़माने में ऐं उन ज़माने जे जेके शोरशूं हुयूं सिंधी ॿोलीअ जो पहिरियों शहीद असांजे मुंहिंजे ॻोठ जो शहीद अब्दुल रज़ाक सुमरो साहिबु हिते हैदराबाद में टेक्निकल कॉलेज जे भरिसां हुनखे शहीद कयो वियो हिन सिंधला जेके हिते बाहियूं ॾेई सिंधला जेके साड़ियो वियो हुओ ऐं इमदाद हुसैन सिट लिखी यादि हुजे त जिन हथनि ना तीली ॿारी से शाल कराइनि खां कपजनि त ई हिकिड़ो वॾो हिकिड़ो गुफ़्तगू जो हिकिड़ो मामिलो ऐं मरहलो आहे ॻाल्हि वञी हिते बेहती स्टेट आहे ॿी ॻाल्हि इहा ट्रेड जी ज़बान उहा कहिड़ो ट्रेड असां वटि आहे सिंधी माण्हू कारोबार में मार्केट आहे कंहिं वटि सिंधी हीअ आया न हाणे आस्ते आस्ते कराची में ऐं इन्हनि शहरनि में को पर जेका मार्केटी ज़बान आहे कान जेका मार्केट ज़बान हूंदी जहिड़ी आहे अॼु अंग्रेज़ी आहे को उर्दू आहे हिंदको जे कहिड़ी बि जेका मार्केट ज़बान हूंदी उहा बचंदी उहा बाक़ी ईअं यकीनन ज़रूरी आहे त शिकिलियूं चेंज थींदियूं आहिनि ज़बान बीठल पाणी कोन्हे वहंदो आहे ज़बानूं शऊर मज़हब इहे सभु शिकिलियूं चेंज कंदा वेंदा आहिनि हीअ जेका अॼु ॿोली ॻाल्हायूं था असांजे हिंदुस्तान जे केतिरनि दोस्तनि लेखकनि सिंधियुनि उन्हनि चयो त हिन जी लिपि जेका आहे उहा तब्दील था करियूं हिन लिपि जेका आहे उहा था करियूं देवनागरी हिकिड़नि चयो त बाबा यार रोमन था करियूं हाणे हिन ते बि जहिड़ो हलियो सिंधी राइटर हिकिड़नि चयो रोमन हिकिड़नि चयो
देवनागरी उहा उनजी वसता उन में ई आहे। इहो सही आहे त हिंदुस्तान में रियासती सतह ते मञता सिंधी ॿोली खे आहे, पर उते उनजो वाली वारस न आहे सिंधी ॿोलीअ जो। हादसो हीअ आहे त हिते वाली वारस आहिनि, पर रियासती तौर ते इन ॿोलीअ खे मञता हासिलु न आहे। हीअ हादसा आहिनि, हीअ ॿोलियुनि जा ऐं क़ौमुनि जा इहे ज़रूरु हादसा आहिनि। त सिंधी ॿोलीअ जो जेका शिकिल आहे उहा हीअ बीठी वञे, जेका अॼु शिकिल आहे लिखूं था पाण साॼे खां खाॿे ॾे वञे। देवनागरी खाॿे खां साॼे ॾे वेंदी आहे, रोमन खाॿे खां साॼे वेंदी आहे, अरबी लिपि जेका बि खणो फारसी साॼे खां खाॿे, अरबी साॼे खां खाॿे, हीअ सिंधी बि ईअं। तव्हां जेका अॼु लिपि आहे पढ़ूं था, इहो केरु थो ॿुधाए सघे? आलम ॿुधाए सघनि था या मां दावा थो कयां थो खाॿे खां साॼे ॾे वेंदी। जेका मोहन दड़े मां जेके स्क्रिप्ट मिलियो आहे उनजी जेका थिए थी उहा आई वेंदी। पर जॾहिं अरबन हिते का कई ऐं अरबन सिंध फतह कई, हुन हुनजी लिपि चेंज करे छॾी। हिकिड़े हद ताईं हली सरकारी ॿोली अरबी हली, ऐं उनखां पोइ वरी अची विया ॿिया हाकम, उन्हनि सरकारी करे छॾी। छा लथी विए ज़माने में सरकारी ॿोली फारसी आहे, ट्रेड ऐं उथी वेठी ऐं सॼो जहान जेको आहे उहो फारसी जे पोयां भॻो पिए लतीफ़। उहो न सिंधी ॿोलीअ में उन्हनि मथनि टुॿुकड़ा चिकंदड़िया अचनि, खुड़ियूं कह भुकलियूं पघर सिर पेरनि, ई वड़ वेड़ी चन मूं लोॼाई लिखी आहे। मां सम्झां थो त शाइर खे, फ़नकार खे, हिकु आम माण्हूअ खे हीउ यकीननि ई दौरु जेको आहे मसनूई, वाकई नौजवान सही था चवनि, ज़हानत जो दौरु आहे। ऐं बचंदा उहे जेके इन सरगर्दानीअ में जेके बीहंदा। पर असां वटि त बुनियादी जेके मामला आहिनि कुझु बि करण लाइ आसान कोन्हे जेसि ताईं असां वटि हक़ी हाकिमियत न मिलंदो। सिंध खे पंहिंजे हक़ी हाकिमियत खां सवाइ कुझु बि नथो थी सघे। अरिड़हीं तरमीम ॾिननि थी पास जे सभु सूबनि खे अख़्तियारनि कहिड़ो अरिड़हीं तरमीम सिंधी माण्हुनि जी कहिड़ी दवा दर्द जी दवा कई आहे अरिड़हीं तरमीम। अञा का 26 27 ईंदी उहा कहिड़ो कंदी। सो इहो हिकिड़ो सियासी बहस आहे, सियासी डिबेट आहे। ऐं यकीननि ट्रेड जी ॿोली हीअ जेके कुझु असांजे हथनि में आहिनि उहे करे सघूं था। सिंधियत संगत इहो करे सघे थी, चीफ सेक्रेटरी सां मिली सघे थी, वफ़द जे सूरत में लिखत में ॾेई सघे थी त असेंबली तव्हांजी पास कयल आहे, गवर्नमेंट तव्हांजी आहे। स्कूल जेको आहे पंहिंजे तव्हांजे सूबे ते स्कूल हिकिड़ो भई जेको खुले थो, मिसाल तौरु सिटी आहे, इहा तव्हांजे प्रांस ते उन में लिखियो बि आहे तव्हांजे रूल्स रेगुलेशन में। एजुकेशन डिपार्टमेंट रुगो ईअं नोटिफिकेशन सिधो करियो न बाबा, तव्हां उन में लिखियो पियो आहे, तव्हांखे लिखत में ॾींदा जेका प्रांस जी ज़बान आहे हिकिड़ो सब्जेक्ट उनजो पढ़ाईंदासीं। छा उनजो सब्जेक्ट पढ़ायो वञे थो? त इहो असां पंहिंजे आधार करे सघूं था। बाक़ी सियासी माण्हू, सियासी लीडर असांजा सियासी कनि छा था? सूबाई असांजा क़ौमी लीडर, नेशनल लीडर, नाराज़गी थी सघे थी। सुवालु ज़रूरु आहे त तव्हांजो कमु बि सिंधियत जी संगत कंदी छा? अवां पंहिंजे हिसे जो त कमु कयो, जेका तव्हां खां कमु करण असांजा लिखिया पढ़िया लोग दोस्त शाइर अदीब अदा ही कमु करियो, अदा पाणी ते बंदि कजो, अदा हुन ते हलिजो। त हीअ असांजा जे क़ौमी हीरो ऐं क़ौमी लीडर थिया त उन्हनि जो आख़िर कमु कहिड़ो आहे? पंहिंजा मोर्चा उहे संभालनि जेके असांजा कम आहिनि, असांजा जेके मोर्चा आहिनि असांजे हवाले कनि। असां पंहिंजे हुस्नाकीअ सां, असां पंहिंजे कुवत सां, पंहिंजे ख़ूबसूरतीअ सां असां पंहिंजा मोर्चा संभालींदासीं। तव्हां पंहिंजा मोर्चा था संभालियो। त हिते गिच पिच ॻाल्हियूं आहिनि, गॾु आहिनि। उहो हुन मां थो ॻाल्हाए, उहो हुन मां थो ॻाल्हाए, को सिधो रस्तो कोन्हे, को छेद कोन्हे, को सभु धुंधली राह आहे। रस्ता सभु धूड़ में वारीअ में लटिया पिया आहिनि, को वाली वारस न आहे। इहे ॻाल्हियूं खोड़नि ऐं अहिड़ा मामला तमामु घणा आहिनि। अॼु जो सुवालु हीउ ज़रूरु आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियो। हीउ सुवालु आहे। हर क़ौम पंहिंजी ॿोली लाइ करे रही आहे। भई इबरानी दुनिया में हुई छा? इबरानी दुनिया जे साईं पढ़िया लिखियल दुनिया तां हली वेली, हे जो गैस चैम्बर में अची हाणे सभु यहूदी उॾाए छॾिया हिटलर साईं। पोइ इहे जेके ज़मीन फुरिजी वञण खां हुई छा? ज़मीन ई कान हुई, न हुन वटि ज़मीन हुई, न ज़बान हुई। अॼु उहो सॼी दुनिया ते कंट्रोल करे वेठा आहिनि।
यकीनन ये तारीख़ जूं बेरहमियूं आहिनि। संस्कृत हाणे इहे बचे आलम ॿुधाईंदा जेके तहक़ीक़ संस्कृत पुराणी आहे, सिंधी पुराणी आहे, हिंदी अज़ीम आहे, उहो इब्रानी आहे। यूरोपियन त सभु था लिखनि त असांजी मां ॿोलियुनि जी मां इब्रानी आहे, सभु यूरोपियन लॻा पिया आहिनि। इहे खोड़ कमनि सभु को पंहिंजे मोर्चे ते कमु करे त आउं सम्झां थो त तमामु वॾो कमु थी सघे थो। असां सिंधी संगत जे मोर्चे तां जेको असांजे लाइ कमु रखियो वियो आहे ऐं जेको असांजे क़ाइदनि ऐं कानून में पियो आहे, असां पंहिंजे वज़न खां अॻिते विखुनि खां अॻिते मां चवंदुमि सदाईं इहो मुंहिंजो ॾिनल आहे त बाबा तहरीक, तख़लीक़ियत ऐं तनज़ीम इन टिनी शयुनि ते असां कमु कंदासीं। कुझु वक़्तु असां अॻे कमु न करे सघियासीं त काई असांजे घर जा मामला हूंदा। हाणे जॾहिं असां पंहिंजे घर जा मामला संभालिया आहिनि त तव्हांखे असां ते न पर सिंधी अदबी संगत ते शख़्सनि ते न, इदारनि ते एतबार कबो, इदारनि ते विसाह कबो। शख़्सनि जो को अमल न आहे। असां कोन हुआसीं, जॾहिं असां कोन हुआसीं तॾहिं बि सिंधी अदबी संगत हुई। जॾहिं तव्हां मां केर बि न हूंदो, तव्हां सभु छॾणु था चाहियो, छॾे वञो, त बि सिंधी अदबी संगत हूंदी। सिंधी अदबी संगत जे सिहत ते को फ़र्क़ु नथो पए। ऐं जंहिंखे छॾिणो आहे महिरबानी मूं ते न सिंधी संगत जे करे छॾे जान छॾियो त हिनखे छंडे फूके साफ़ु कयो। राइटरनि जे लाइ, अदीबनि लाइ, सोचींदड़नि लाइ, ख़्यालु रखंदड़नि लाइ, वीचार करण लाइ, कलात्मिक आर्ट रखंदड़नि लाइ ही कमु अदारो असां हुनखे कारगर बनाऊं, फॉलो कयूं। अवां जी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं अहमद सोलंकी साहब।